1952 खां वठी मिडिल स्कूल आहे ऐं हिन स्कूल खे 97 में वरी हाई स्कूल जो दर्जो ॾेई हाई स्कूल जी बिल्डिंग ठही आहे पर अॼु ॾींहुं ताईं हिन जी एसे ई कान मिली मां हिते 2011 खां वठी आयुमि उस्तादनि चवण कोशिशि कई ॿियनि बि हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे त हिन स्कूल में असांजे में जेका छित आहे उहा तमामु ज़बुल हालत में आहे कुझु उस्तादनि खे धक लॻा कुझु शागिर्दनि खे ख़ासि करे राति जे टाइम में मींहनि में राति जो चापड़ किरनि था हिन में असांखे वॾो ख़तरो आहे ऑफिस में सभिनी क्लासनि में कुझु 2-3 क्लास असां तब्दील करे का साइड में कया जिन में थोरो ख़तरो घटि आहे बाक़ी ऑल ओवर स्कूल जी बिल्डिंग जेका आहे सा तमामु ख़तरे में आहे ऐं जेको आहे सो स्टाफ असां वटि घटि आहे असांजे स्कूल क्लास में छित किरी था पवनि असां क्लास में वेही पढ़ण खां ड्रिजूं था ऐं असांजे उस्ताद ॾिना वञनि असां वाला ऑफिसरनि खे अर्ज़ु था कयूं था असांजे स्कूल जो कंडीशन सुधारियो वञे मां चापड़ किरनि था असांजो उस्ताद गुलाम नबी साहिब की पेर में धक लॻो आहे ऐं ॿिया 2 शागिर्द असांजा ज़ख़्मी आहिनि ऐं असांजे स्कूल पंहिंजो ठहिरायो ॾिनो वञे वाला ऑफिसरनि खे हिदायत आहे ओचितो किरी करे छा चापड़ किरी था पवनि बरसाति पए त पोइ त असांखे डपंदो हुजे शागिर्दनि खे उस्तादनि खे हिकिड़ो उस्ताद बि घटि आहिनि शागिर्दनि खे कुझु नुक़सानु थो थिए पोइ जे बरसाति पए शागिर्द अचनि कोन था उन खां पोइ असांजी हाज़िरी घटि थिए हिन चापड़नि जे करे चापड़ किरनि था छोकिरनि खे धक बि लॻा आहिनि में केतिरा ई ॿार ज़ख़्मी थी चुका आहिनि हाणे टे चौथों ॾींहुं चापड़ किरी पिया हिकु ॿार ज़ख़्मी थी चुका आहिनि असां सरकार खे पैदा कयूं त असांजे स्कूल नई से ठहिराए ॾिनो वञे असांजी स्कूलनि जा चापड़ किरी रहिया आहिनि हिन महिल ताईं कंहिं बि स्कूल जी सार संभाल न लधी आहे ऐं असांखे हिते तमामु सहूलियतुनि जी ज़रूरत आहे जिथे असांखे पाणी पीअण लाइ न आहे हिते खारो पाणी आहे तमामु जंहिं सबबु ॿार बीमार थी रहिया आहिनि असांजे स्कूल में जेके चापड़ किरनि था उहे जे करे शागिर्द नथा ऐं माइट बि नथा मोकिलिनि त किरी पवंदा छोकिरा ज़ख़्मी थिया आहिनि इन करे हाल ईअं थी वियो आहे ऐं असांखे स्कूल जी मंज़ूरी असां पंहिंजे बाला ऑफिसर जीअं टीओ साहिब आहे सेक्रेटरी एजुकेशनल सेक्रेटरी साहिब आहिनि असांजा सीएम साहिब आहिनि उन्हनि खे अपील था कयूं त असांखे सभ खां अवल त बिल्डिंग ऐं उन खां पोइ टीचर्स जी जेका कोट आहे उनखे पूरो कयो वञे तॾहिं कीअं त तव्हां गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल सोनारी पारां जे हेड मास्टर उस्ताद शागिर्द ऐं इलाइक़े वासियुनि जा बेरोज़गार उन्हनि चयो त हिते जेका पुराणी आहे सफ़ा ज़बूनाली जो शिकार आहे ऐं काफ़ी दफ़ा हिते हादसा पेश अची चुका आहिनि ऐं हिननि इहो बि वाज़े कयो त पंहिंजो हितां जे तक जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि त उन्हनि वटां असांजी सार न लधी आहे काफ़ी भेरा उन्हनि खे बि चयो आहे इलेक्शन जे दौरान उन्हनि जा पंध जे मथां पंध हूंदा आहिनि हुन खां पोइ 0 पॉइंट ते कैमरामैन अमजद अली भट्टी सां गॾु गुलाम भट्टी KTN न्यूज़ मनाड़ गाज़ीपुर जो कड़ियो 30 सालनि खां दॿाउ खिलाफ़ इलाइक़े वासियुनि एहतजाज कयो